गवर्नमेंट कैंपस हायर सेकेंडरी स्कूल सिरनवारी में उस्ताद हाजी मोहम्मद उर्स राजड़ ऐं सिंधु सिस्टा पारां साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें वॾे तइदाद में उस्तादनि, शागिर्दनि, सियासी समाजी अॻुवाननि शिरकत कई। साइंसी मेले में शरीक सियासी समाजी अॻुवाननि उस्तादनि जो चवणु त अहिड़े क़िस्म जा साइंसी मेला लॻणु खपनि जिन सां शागिर्दनि खे टैलेंट ॾेखारण जो मौक़ो मिली सघंदो। हुन मौक़े ते बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि में सर्टिफिकेट ऐं एवॉर्ड पिणु ॾिना विया। तइलीम सिर्फ़ क्लासरूम में पढ़ाइण जो नालो न आहे, ही जेके ॿार हिते परफॉर्म कनि पिया इहे बि तइलीम जो हिसो आहिनि। तइलीम हिकिड़ी क्लासरूम में हले थी, ॿी जेके ॿार हिते ॾिसो था मुख़्तलिफ़ क़िस्म जूं एक्टिविटीज़ इन्हनि सां मुख़्तलिफ़ ज़हानतूं ऐं महारतूं करिकुलम एक्टिविटीज़ जे ज़रिए हिते ॿार कनि था, जंहिं सां उन्हनि जी सोशल ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जा सोशल नॉर्म्स ऐं वैल्यूज़ ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जे नॉलेज में इज़ाफ़ो थिए थो। उन जे लाइ अहिड़ियूं जेके एक्टिविटीज़ आहिनि इहे तइलीम जे बहितरी लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि। ॿारनि खे इनाम ॾियण जो आहे, साइंस मेले जो बहितरीनु प्रोग्राम आहे, हिन सां ॿारनि जो टैलेंट ॾिठो आहे। गिरदोलवा जे स्कूल जा ॿार हिते मौजूदु आहिनि, पर हिन स्कूल में बहितर तइलीम सां गॾोगॾु बहितर प्रोग्राम जो इनकाद थींदो रहंदो आहे। ऐं असां ॾाढी ख़ुशी आहे त असांजे हिन इलाइक़े में हायर सेकेंडरी स्कूल आहे ऐं उन में एतिरी भली पढ़ाई ऐं भला प्रोग्राम थियनि था। जंहिंमें ॿारनि में ज़हनी सलाहियत पैदा थिए थी ऐं शऊर पैदा थिए थो। आउं पाण चाहींदुसि त सभिनी स्कूलनि में अहिड़ा प्रोग्राम हुजनि, सकाफ़ती प्रोग्राम हुजनि ऐं पंहिंजो कॉम्पिटिशन वारा प्रोग्राम हुजनि। साईं जीअं त इहा असांजे सिरनवारी कैंपस गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में हर साल न्यू ईयर में आऊं हिकिड़ो ॿार तालीम सुधारियो, ॿार पढ़ायो ऐं साइंसी मेलो रखंदो आहियां, जीअं अॼु पियो उन हर साल वांगुरु रखियो अथमि। ऐं आयल दोस्त, साफ़ी टीम ऐं साईं जेके बि मुंहिंजा हिते आया आहिनि दोस्त, सभिनी जी महिरबानी ऐं बहितरीनु प्रोग्राम थियो, जंहिंमें ऑफिसर या कंहिं ॿिए बि हिसो कंहिं बि कोन वरितो। बहरहाल दोस्तनि ऐं इलाइक़े जे माण्हुनि मूंखे भरपूर मोट ॾिनी, महिरबानी साईं जन जा कुर्ब।